मेहड़ सिंधु दरिया जे लाइ आवाज़ उथारींदड़ कंहिं बि दोस्त ते अगरि इंतकामी तौर पीपी हुकूमत या सिंध पुलिस तरफ़ां इंतकामी कार्रवाई कंदे FIR दाख़िल कई वई त उन जो मुफ़्त में केस विढ़ियो वेंदो। उन जी मालिकी कई वेंदी। एडवोकेट मोहम्मद अली कांधड़ो संदसि टीम सां साथ ॾींदे चयो त कंहिं सां बि नाइंसाफ़ी बर्दाश्त न कई वेंदी। असां सिंध दुश्मन मंसूबनि ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कंदासीं। जंहिं सां बि नाजाइज़ी थी असीं किरायो भाड़ो बि पंहिंजो करे संदसि जो केस खणंदासीं। नाजाइज़ी करण वारो भले केतिरो बि ताक़तवर छो न हुजे, जंहिं माण्हू ते केस दाख़िल थिए असां सां राब्तो करे। असांजी टीम हर मुमकिन मदद लाइ तयारु आहे। असीं सिंध दुश्मन सां हर मुहाज़ ते जंग कंदासीं। को बि माण्हू पाण खे अकेलो न सम्झे। बबरले में मुसलसल असांजो जेको 12 ॾींहं एहतजाज रहियो वकील साहिबनि जो, ऐं उन में जेके सियासी समाजी उन खां अलावा दीनी या जेको असांजा क़ौमी दोस्त हुया उन जी यकजहती सां असांजो कामयाबु लड़णो रहियो ऐं हुकूमत खे असां ॿुधा खोड़ायासीं। जिन नोटिफिकेशन जारी कयो त बाबा असां केनालनि जो कमु बंदि करे छॾियो आहे, असां केनाल कोन ठाहींदासीं। ठीकु आहे। उन खां पोइ हाणे मुसलसिल पीपुल्स पार्टी इंतकामी कार्रवाइनि ते लही आई आहे पूरी सिंध में। ईअं थो थिए जेके जेके दोस्त धरणे में शामिलु थिया उन वीडियो रद्द करे, उन फोटो जी रद्द करे, उन्हनि जे मथां मंशियात जा केस दाख़िल थिया। असां पंहिंजे दादू ज़िले में इहो ऐलान कयो आहे त जेको बि दादू ज़िले में कंहिं बि ग़रीब जे मथां, कंहिं बि क़ौमी कारकुन जे मथां, कंहिं बि समाजी माण्हू जे मथां FIR या केस दाख़िल थिए उहो असां फ्री ऑफ कास्ट हलाईंदासीं। असां उन में का बि फ़ी न वठंदासीं, पने जी फ़ी न वठंदासीं, किराए जी बि फीस न वठंदासीं जेको असां दादू उन जी बेल या ज़मानत कराइण ॾींदासीं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।